हुज़ूर जी ज़बान मां अदा थियो त मां राति ते हुयुसि ऐं हिकिड़ी राति जे थोरे हिसे में मां हितां खां बैतुल मक़दस मस्जिद अक़सा ऐं मस्जिद अक़सा खां पहिरियों आसमान, ॿियों, टियों, चौथों, पंजो, छहों, सतों, उन खां बाद सिदरतुल मुंतहा, अर्श मौला, काब कौसैन, मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा जो सुरमो पाए अल्लाह सां मुलाक़ात करे जन्नत दोज़ख जो नज़ारो करे वापसि मोटी आयो आहियां। इन ॻाल्हि ते मूंखे तव्हां पाण सोचो त जेके तौहीद खे रिसालत खे मञण लाइ तयारु न हुया, हुज़ूर जी एॾी वॾी ॻाल्हि कीअं मञंदा? चवनि था अॼु बि अॼोके दौर में बि त बाबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमा हा, साईं जन जे रूह वञी महराज कयो। हुज़ूर साईं जे रूह वञी महराज फरमायो, मदीने वारे साईं जो जसद अक़दस जिस्म मुबारक ज़मीन ते हो। क़ुरान जी सम्झ न आहे। क़ुरान में आहे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, हे जेको लफ़्ज़ आहे बेअब्दिही, पंहिंजे बाने खे उन सैर करायो त अब्द चइबो ई उनखे आहे जंहिंमें रूह ऐं जिस्म ॿई मौजूदु हुजनि। बानो उनखे चइबो आहे, ख़ाली रूह खे त कोई बानो न चवंदो न। बेअब्दिही खुलियल सबूत आहे ऐं दलील आहे त मुस्तफ़ा करीम बनफ़्से नफ़ीस बज़ाते ख़ुदि पाण अल्लाह जी ज़ात वटि पहुता, उते मुलाक़ात फरमायूं ऐं अल्लाह साईं मदीने वारे साईं खे तमामु नज़ारा कराया। मदीने वारा साईं जॾहिं अल्लाह जी बारगाह में पहुता, हाणे हिते थोरो तव्हांजे लाइ असांजे लाइ सबक़ु आहे। ॿ रुपया मिलण ते जेको असांखे मस्ती चढ़ी वेंदी आहे न, ऐं थोरी दुनियावी पोस्ट मिलण ते जेको दिमाग़ु ख़राबु थी वेंदो आहे इंसाननि जो, मुसलमाननि जो, कंहिंखे का तरक़ी मिली, कंहिंखे का ज़मीन मिली वई, कंहिंखे को बि इनाम मिलियो, उन्हनि असां सभिनी जे लाइ मां पाण खे बि हिन में शामिलु थो कयां। अल्लाह जे महबूब खे अल्लाह साईं एॾी वॾी दौलत अता करे महराज जी, जंहिंखे ॾिसण जी ताब ऐं ताक़त न मूसा अलैहिस्सलाम में आहे जेको कलीमुल्लाह हुयो, ऐं न तमामु अंबिया कराम खे आहे, न नूरी फ़रिश्तनि खे आहे। उहो जॾहिं उन मक़ाम ते पहुतो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मदीने वारे साईं खां पुछनि था त ए मुंहिंजा महबूब बेमा उशर्रिफुक या मुहम्मद, मूंखे ॿुधाए ए मुंहिंजा महबूब अॼु मां तोखे कहिड़े लक़ब सां सरफराज़ फरमायां। अल्लाह साईं पाण लक़ब न ॾे थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पुछे थो त मुंहिंजा महबूब जहिड़ो लक़ब चए मां रब्बे करीम उन लक़ब सां तोखे सरफराज़ फरमायां, उहो लक़ब तोखे ॾियां। हुज़ूर जी आजिज़ी, हुज़ूर जी इनकिसारी ऐं हुज़ूर जी मोहब्बत ॾिसजो त उन मक़ाम ते पहुची बि पंहिंजे ख़ालिक सां हुज़ूर जी कहिड़ी निस्बत आहे। आका जवाबु ॾिनो, ए मुंहिंजा रब बेनिस्बती इलैक बिल अबूदिया, पर मुस्तफ़ा करीम फरमा ए मुंहिंजा रब मूंखे पंहिंजे बाने हुजण जे लक़ब सां सरफराज़ फरमा। मूंखे तूं अब्द चई पुकार, मां मोहम्मद जे लाइ इहो महराज जो तोहफ़ो आहे त जंहिं शफ़क़त सां, जंहिं मोहब्बत सां तूं मूंखे पंहिंजो बानो चवंदे, इन खां वधीक मां मोहम्मद जे लाइ को लक़ब न आहे। महराज ते पहुचण खां बाद बि आजिज़ी कोई मुस्तफ़ा करीमनि खां सिखे। आका दो जहां वापसि आया, बीबी उम्मे हानी जे घर। हाणे इहा बीबी केरु आहे? इहा हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी भेण। पहिरियों वाक़ियो सॼो जेको बि आहे इहो हुज़ूर कंहिंसां कयो आहे? बीबी उम्मे हानी सां। साईं जी सौटरी ऐं सैयदा ख़दीजा खां बाद, हज़रत अबू तालिब खां बाद तक़रीबन साईं
बीबी साइण जे घर वेंदा हुआ ऐं जेको बि हूंदो हुयो सॼो उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ। त मेराज जो एॾो वॾो वाक़ियो सभ खां पहिरियां बीबी उम्मे हानी खे मुस्तफ़ा ॿुधायो त ए उम्मे हानी, मां राति मस्जिद हराम खां ईअं वियो आहियां ऐं हीअ सॼो मेराज वापसि करे मां मोटी आयो आहियां। राति जे क़लील हिसे में बीबी उम्मे हानी खे त यकीन हुयो, पर बीबी उम्मे हानी चयो त या रसूल अल्लाह, हाणे तव्हां छा कंदो? हुज़ूर फरमायो त मां इहो वाक़ियो वञी काफ़रनि जे साम्हूं बयानु कंदुमि। जुरत ऐं दिलेरी ऐं अल्लाह जे पैगाम में जेका हक़ जी ताक़त आहे उनखे बयानु करणु ॾिसो, मां इहो सॼो वाक़ियो वञी बयानु कंदुमि काफ़रनि जे आॾो। त मदीने वारे साईंअ खे बीबी उम्मे हानी थी चए त या रसूल अल्लाह, आका जी चादर खे उन्हनि पकड़ियो आहे, चादर जो किनारो उन्हनि पकड़ियो आहे ऐं बीबी उम्मे हानी थी चए त या रसूल अल्लाह ईअं न कजो। छो? बीबी साइण खे ख़बर हुई त जेके तौहीद ते हेॾा तमाशा था कनि ऐं मदीने वारे साईं जी ज़ात जी गुस्ताखी था कनि, तनक़ीद था कनि, ऐं माज़अल्लाह को अहिड़ो लफ़्ज़ न आहे जेको उन्हनि हुज़ूर जे शान में गुस्ताखी में न ॻाल्हायो आहे। बीबी उम्मे हानी खे इहा परेशानी त हीअ वाक़ियो ॿुधंदा ऐं हे तनक़ीद ऐं मज़ाक़ जा पहाड़ बुलंद कंदा। हुज़ूर पंहिंजी चादर जो जेको किनारो हो ईअं छॾायो ऐं हलिया विया ॿाहिरि। त बीबी उम्मे हानी जल्दी पंहिंजे ग़ुलाम खे, माई खे घुरायो त हेॾे आ, वञ हुज़ूर जे पोयां ऐं उते बीह ऐं जेको बि वाक़ियो थिए मूंखे ॿुधाए। उहो ग़ुलाम वई। मदीने वारा साईं जीअं जो उते हरम काबा में पहुता त मुशरिक ॾिसंदा हुज़ूर खे त मिड़ी ईंदा चौधारी, के चाहण वारा, के कमज़ोर, मके जा सरदार, सभु दुश्मन। त हाणे का ॻाल्हि करे त असां मज़ाक़ ठाहियूं। हुननि क़ुर जी हर आयत ते मज़ाक़ ठाहियो, अल्लाह जे हर हुकुम खे हुननि मज़ाक़ वरितो। अबू जहल थो चए ॾियो हवाल, अॼु कहिड़ी नई ॻाल्हि आहे? मदीने वारे साईं चयोसि हा ॻाल्हि आहे, राति जे हिन क़लील हिस्से में मूंखे पंहिंजे रब मेराज करायो आहे। सतई आसमान, अर्श मौला, सिदरतुल मुंतहा, काब कौसैन, मां मोटी आयो आहियां हिते थोरे हिस्से में। त उते फौरन हिकिड़े काफ़र चयो त बैतुल मक़दस ताईं वञण में ख़बर अथव त केतिरो टाइम लॻंदो आहे? 1 महीनो लॻंदो आहे वञण में, 1 महीनो लॻंदो आहे मोटण में। असां सफ़र कया आहिनि, तव्हां कॾहिं बैतुल मक़दस विया बि न आहियो, तव्हांखे कीअं ख़बर त उतां जो नज़ारो छा आहे? हिकिड़ी रिवायत में आहे त अबू जहल सॼो वाक़ियो ॿुधो। अबू जहल चयोसि हाणे मां माण्हू गॾु कयां, इहो वाक़ियो माण्हुनि जे साम्हूं बयानु कंदो। हाणे हिनखे भउ हुयो त मथां मूंखे ॿुधायो, माण्हुनि जे साम्हूं फिरी वञे। त हुज़ूर साईं फरमायोसि त हा छो न, रब जो सचो रसूल आहियां मां। वमा यंतिकु अनिल हवा वारी ज़बान आहे ऐं अल्लाह जो कलाम आहे, छो बयानु न कंदुमि ज़माने वारो? तव्हांजे तलवारुनि खां, तव्हांजे तीरनि खां, तव्हांजे पथरनि खां को ढजण वारो त सैयदा आमिना जो लाल कोन्हे न। माण्हू वठी आयो, सभु उते बीहारई। हाणे ॿुधायो छा था चओ? हुज़ूर पंहिंजो ख़िताब शुरू कयो, सॼो मेराज जो वाक़ियो ॿुधाए। जॾहिं दंग कयूं त उन्हनि तंज़ में ताड़ियूं वॼाइणु शुरू कयूं। इहो उन्हनि जो अंदाज़ हूंदो हो अरबनि जो, तंज़ में, मज़ाक़ में रड़ियूं, कूकरा, ताड़ियूं, अजीब क़िस्म जो माहौल उन्हनि पैदा करे छॾियो। त हीअ ॾिसो, हे तौहीद रिसालत मस असां हज़म कई आहे, वरी हे नओं वाक़ियो त बाबा मां मेराज करे आयो आहियां। उते त हिकिड़ो चए त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾे भॻो अबू जहल। चईंसि त पहिरियां त मां हिन जो इहो साथी विञाईंदुमि जेको मके जी मुअज़्ज़ज़ शख़्सियत बि आहे, जेको साईंअ जो बचपन खां दोस्त बि आहे, सभु कोई इज़त जी निगाह सां ॾिसंदो आहे, ऐं घणी सपोर्ट हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी आहे साईं जे मिशन खे। पहिरियां त इहो विञायांसि, भॼंदो वियो, दर ते वञी दर खड़काई, अबू बकर सिद्दीक़ खे सॾु कयईं, अचु ॿाहिरि निकिरी आहे, अॼु मां तोखे अहिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुमि जो अॼु तूं पंहिंजे दोस्त खां अलॻि थी वञे। कहिड़ो? चईंसि त चए थो त मां हिकिड़ी राति में बैतुल्लाह खां बैतुल मक़दस, उनखां बाद में मेराज, 7 आसमान सभु शइ ॾिसी मोटी आयो आहियां। अबू बकर सिद्दीक़ थो चएसि
त ए बदबख्त शख़्स हुज़ूर सां न मिलियो आहे, न हुज़ूर जे ज़बानी न इहो पैगाम ॿुधो आहे। चएसि थो त हे मां तुंहिंजे ज़बान सां थो ॿुधां, मां पंहिंजे रसूल सां पंहिंजे नबी सां न मिलियो आहियां, पर जेकॾहिं सईदा आमिना जे लाल अल्लाह जे महबूब इहो फरमायो आहे जेको तूं थो चएं त यकीनन मुस्तफ़ा करीमन मेराज कयो आहे। हुज़ूर जे चवण ते असां अल्लाह खे मञियो आहे, असां अल्लाह खे मञियो आहे। मेराज अबू जहल तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे मुस्तफ़ा जे आॾो। हज़रत अली उल मुर्तज़ा थो चए, हाणे ख़ुदा जी ज़ात जो कसम, उन ॾींहुं अबू बकर जो लक़ब सिद्दीक़ आसमान मां नाज़िल थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़बर पई त आका दो जां फरमाया या अबा बकर, ख़ुशी में इन अल्लाह सम्मा का सिद्दीक़, इहो त जेको तुंहिंजो अबू जहल सां जेका तुंहिंजी कचहरी हुई उन जे करे मुंहिंजे रब तुंहिंजो नालो रखियो आहे सिद्दीक़, सभिनी खां घणी तस्दीक़ करण वारो। बैतुल मक़दिस जो सफ़र उन महिल अरब कंदा हुआ, तिजारती हवाले सां ईसाइनि सां उन्हनि जी घणी दोस्ती हुई। हुज़ूर कॾहिं बि ज़ाहिरी तौर ते बैतुल मक़दिस न विया हुआ। तकड़ में हिकिड़ो त चए त अच्छा भला बी मूंखे ॿुधाए बैतुल मक़दिस जा घणा दरवाज़ा आहिनि, घणियूं खिड़कियूं आहिनि, कीअं ठहियल आहे, नक्शो बयानु कर। ए बुखारी शरीफ़। अल्लाह जे क़ुरान ऐं हदीस खां इंशा अल्लाह हुज़ूर जे शान में ॿाहिरि न वेंदासीं। आका दो जहां तो फरमाए, हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला रावीन फरमाए थो त क़ाल समेत नबी यक़ूल, मां मदीने वारे साईं खां ॿुधो, लम्मा कज़बनी क़ुरैशुन, जॾहिं क़ुरैशिन मूंखे झुटलायो, मुंहिंजी तकज़ीब कई, क़ुमतु फ़िल हिजर, मां हिजर अस्वद जे जॻह ते मौजूदु हुयुसि, मूंखे जॾहिं इहो चयूं त तूं बैतुल मक़दस जो नक्शो बयानु कर, फ़जल्लल्लाहु ली बैतुल मक़दिस, अल्लाह मुंहिंजी अखियुनि जे आॾो सभु पर्दा हटाए छॾिया ऐं बैतुल मक़दस मुंहिंजी अखियुनि जे आॾो हीअं बीठो, नालो खयूं त हे जेको को साहबी हुयो उन जे घर जे वेझो अल्लाह साईं बैतुल मक़दिस बीहारियो। जिब्राइल न पियो ॿुधाए, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि फ़जल्लल्लाहु ली बैतुल मक़दिस, अल्लाह मुंहिंजे साम्हूं बैतुल मक़दिस बीहारियो। फ़तफ़िक़्तु उख़बिरहुम अन आयातिही व अना अंज़ुरु इलैहि, मां हिकु हिकु ज़र्री उन्हनि खे बैतुल मक़दस जी ॾिसी ऐं बिल्कुलु दुरुस्त उन्हनि खे ॿुधायां पियो।